सबक ॿियो पोरहे जी अज़मत। सवाल आहे पोरहत लाइ नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो आहे? जवाब पोरहत लाइ नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त पोरहत अल्लाह जो दोस्त आहे। नबी साईं जन फरमायो आहे पोरहत अल्लाह जो दोस्त आहे। मस्जिद नबवी जे अॾावत में पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो हिसो वरितो? जवाब मस्जिद नबवी जी अॾावत में पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असाबनि सां गॾु पोरियो कयो। सवाल हिन सबक में छा जी अज़मत बयान कयल आहे? जवाब हिन सबक में पोरहे जी अज़मत बयान कयल आहे।